अली साहब, ईरान और इसराइल जी जंग जेका आहे 11 ॾींहुं एंटर थी विया। 11 ॾींहं में माना हाणे ट्रम्प साहब जी त हाणे ख़ैर मां ॻाल्हि छा कजे, पर ईरान जेको आहे उहो मुश्तबा खामनाई खे जेको आहे पंहिंजो खामनाई इलेक्ट करे छॾियो, थर्ड खामनाई मुंहिंजे ख़्याल सां। त हू पुट आहिनि, सन ऑफ दी प्रीवियस खामनाई, अली खामनाई। हाणे ज़ाहिर आहे मिक्सड रिस्पॉन्सिस आहिनि, पर दुनिया में या जेको एनालिस्टम अगरि वॉर जे पर्सपेक्टिव सां ॾिठो वञे त हर कोई चवे थो भई इट्स अ गुड मूव। अमरीका खे वाकई ट्रम्प खे जवाब बि न हुयो, त मां हिन ते छा चवां। जॾहिं 2 ॾींहं 4 ॾींहं पहिरीं मुश्तबा खामनाई जो इहो ज़िक्र आयो त हीअ पंहिंजे वालिद जी जाइ ते हिन खे सुप्रीम कंदा, त ट्रम्प चयो त न, ऐं मूंखे क़बूल न आहे ऐं मुंहिंजी सलाह सां को रखिजो। हाणे ख़ैर पोइ अॼु ईरान करे छॾियो, उनखे सुप्रीम लीडर पंहिंजो अनाउंस करे छॾियो मुश्तबा खामनाई साहिब खे। हाणे हीअ जेको खामनाई जूनियर यानी मुश्तबा खामनाई साहिब आहिनि, इहे जेको ॿुधायो पियो मीडिया में त हीअ को मतिलबु स्कॉलर या हिकिड़े इस्लामिक स्कॉलर जी जेको हुननि वटि आहे आलमनि जे हिसाब सां, उहो फर्स्ट रैंक जा आलिम न आहिनि, हीअ मिड टीयर आहिनि। हिननि लाइ इहो बि नेगेटिव हो त अली खामनाई साहिब जीअं यानी अगरि जो जानशीन मुंहिंजो पुटु थींदो त इहो वरी हिकिड़ी बादशाहती निज़ाम ईरान में अची वेंदो। इन खां अलावा जेके नेगेटिव्स हुआ हिन जे ख़िलाफ़ु, जेके माण्हू चवनि पिया त हीअ न थींदो मुश्तबा खामनाई, इहो बि त हिन को घणी हिन जी का पेनिट्रेशन न आहे, घणी का हीअ सोशलाइज़ नथो करे, किथे माण्हुनि सां का हीअ तस्वीरूं 2-3 जेके हलनि थियूं, 2-3 तस्वीरूं। लेकिन जेको रिजीम आहे ईरान जी, हुन अली खामनाई शहीद जी जाइ ते उनजे पुट खे मुश्तबा खामनाई खे करण सां 2 पैगाम मोकिलिया आहिनि। हिकिड़ो पैगाम यानी हुनजे हक़ में जेका हिकिड़ी ॻाल्हि त आहे त छाकाणि त वेस्ट ख़ासि तरह डोनाल्ड ट्रम्प खे, छाकाणि त हीउ नालो न पियो वणे, हीउ माण्हू न पियो वणे, त इहो त रखिबो। ऐं मैसेज इहो ॾिनो त रिजीम चेंज न आहे, रिजीम जी कंटिन्यूटी आहे। को ॿियो सुप्रीम लीडर बि थिए हा त रिजीम जी कंटिन्यूटी थिए हा, बट सिम्बॉलिकली अलामती तरह ट्रम्प चई चुको हो त इहो न थियणु खपे, अॻ में ई चई चुको। अलामती तरह सिम्बॉलिकली मुश्तबा खामनाई, अली खामनाई शहीद जो पुटु अची हाणे सुप्रीम लीडर ईरान जो थियो, त मैसेज इहो डोनाल्ड ट्रम्प खे ईरान मोकिलियो त सम्झो त अली खामनाई वेठल आहे, त तव्हां हिकिड़े सिर्फ़ु फ़र्द खे मारियो आहे, सोच असांजी थी करे उहा ई सोच, उहा ई अप्रोच कंटिन्यू कंदी। मुश्तबा खामनाई खे कंटिन्यू करण सां मतिलबु हिकिड़ो त इहो वियो त भई हिकिड़ी सिर्फ़ु रिजीम चेंज न आहे, रिजीम जी कंटिन्यूटी आहे। हिकिड़ो माण्हू गुज़ारे वञे थो, ॿियो साॻियो माण्हू अची वियो। लेकिन हिन जो जेको हिकिड़ो ॿियो पासो बि आहे, ठीकु आहे, वेस्ट खे, अमेरिका खे अॼु डोनाल्ड ट्रम्प खां सवाल कयूं त सवाल ई लवाए वियो। मुश्तबा खामनाई जी मुक़ररी जो सवाल थियो, हा, माना लवाए वियो। लेकिन हिन जो हिकिड़ो ॿियो पासो बि आहे, जंहिंखे तव्हां जेको बि चओ, त हाणे जेको सुप्रीम कमांडर आहे, सुप्रीम कमांडर ईरान में माना हर्फ़ आख़िर आहे। सुप्रीम कमांडर कंहिंजी जाइ ते आयो आहे, हुनजे पीउ खे, हुनजी माउ खे, हुनजी घरवारी खे, हुनजी धीउ खे ताज़ो शहीद कयो आहे अमेरिका ऐं इज़राइल, हुननि जी बम्बार्टमेंट में ई शहीद थिया। हाणे इहो माण्हू जॾहिं वेहंदो कुर्सी ते, ऐं देर सवेर दुनिया में जंग अज़ीमनि में बि आख़िर में टेबल ते डायलॉग थींदो आहे, कॾहिं न कॾहिं कहिड़े न कहिड़े मौक़े ते आख़िर डायलॉग त थियणो आहे, किथे त ॻाल्हि खे ॻाल्हियुनि में खुटणो आहे, मूंखे ख़बर न कॾहिं, लेकिन लेट्स से त हाणे हीउ माण्हू मुश्तबा खामनाई त पर्सनल मामिलो आहे। हुनजे माउ पीउ खे शहीद कयो वियो आहे, हुनजी घरवारी खे शहीद कयो वियो आहे, हुनजी धीउ खे शहीद कयो वियो आहे। सो फॉर हिम मुश्तबा खामनाई लाइ सुभाणे इन ई अमेरिका सां जेनेवा में टॉक्स करणु या कंहिं ॻाल्हियुनि में अचणु कंहिं ॿिए माण्हू खां निस्बतन ॾुखियो थी पवंदो। हाणे ॾिसणो आहे त मुश्तबा खामनाई केतिरो स्टेट्समैनशिप जो मुज़ाहिरो करे थो। अहिड़ो को वक़्तु आयो ॻाल्हियुनि जो त हू केतिरी जेको आहे स्टेट्समैनशिप जो मुज़ाहिरो करे, त इहो त मूंखे ख़बर न आहे, हाणे हुन सां हुनजो को घणो प्रोफाइल मौजूदु न आहे जंहिं ते पाण तबसरो कयूं।
पर कॉमन सेंस इहो आहे त जे माण्हू जा ज़ाती नुक़सानु थियल हुजे उहो तकड़ में सॉफ्ट लाइनर त न हूंदो, मतिलबु ॻाल्हियुनि में सोलो त न ईंदो। सॉफ्ट लाइनर त ज़ाहिर आहे नथो थी मुश्किल। सॉफ्ट लाइनर त पॉलिसीज़ जे हिसाब सां न, पर इन ई अमेरिका सां जल्दी में ॻाल्हियुनि में विहण लाइ ज़ाहिर आहे हू सुप्रीम लीडर जी मर्ज़ी खां सवाइ त जेनेवा में टॉक्स या किथे बि टॉक्स न थींदा। सो इहो हिन जो हिकिड़ो, यानी ॿिए लफ़्ज़नि में ईरान इहो मैसेज ॾिए पियो त असांजो अमेरिका सां फ़िलहालु डिघे मुदे ताईं जंग ख़तम बि थी वई त शायदि ॻाल्हियुनि जो इरादो न आहे। छाकाणि ही अली मुश्तबा ख़ामनाई कीअं ॻाल्हाईंदो, मतिलबु माना उनजो नुमाइंदो ॻाल्हाए माना पाण ॻाल्हाए, त इहो हिन जो हिकिड़ो ॿियो पासो आहे। लेकिन बहरहाल दुनिया में जॾहिं स्टेट्समैनशिप थींदी आहे, रियासत ऐं मुल्क जा मुफ़ादात हूंदा आहिनि, त पोइ माण्हू हिकिड़ी डिफरेंट विजन बि रखंदो आहे। सो मैसेज इज़ लाउड एंड क्लियर बाय मुश्तबा ख़ामनाई, अपॉइंटिंग मुश्तबा ख़ामनाई कि ईरान विल नॉट बच, ईरान हेठि मतिलबु गोॾनि सरेंडर करण जी ॻाल्हि पिया कयो, हीअ त मुर्गो। जी हा, हाणे जो इहो अलॻि कहाणी आहे त हिन सां जेके ईरान जे अंदरि अवाम में जेके माण्हू अली ख़ामनाई शहीद जी पॉलिसी सां डिसएग्री कंदा हुआ या जेके जिन एहतजाज कया हुआ, उन्हनि खे वेतर मायूसी ऐं कावड़ न अचे त यार हीअ त कुझु बि न बदिलियो ऐं उन जी कंटिन्यूटी आहे। लेकिन बहरहाल हीअ त हिकिड़ो डोमेस्टिक इशू आहे।